अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि वलिय्यिही वस्सलातु अला नबिय्यिही वल वज़्न वल फ़ज़्ल वल अद्ल वन नज़्म वल अज़्म बिल जज़म बिवहदतिही बिकिब्रियाइही बिसुल्तानिन व बिइलानिन व बिइत्क़ानिन व बिईमानिन व बयानिन फी फ़ुरक़ान वहदहु ला शरीक लहु वहदहु बिवहदतिन मुवहिदन बिवहदा वहीदन व अहदन बिला मुददिन व जुददिन व नुसबिन व वस्फिन फिल कमाल ला शरीक लहु वला नज़ीर लहु वला मुशीर लहु वला मिस्ल लहु वला मिसाल लहु वला कुफुव लहु वला नज़ीर लहु वला मुशीर लहु वला शरीक लहु वला जलद बलद वलद जसद रुस्म जुज़ व उज़्म नुज़ वला जज़द वस्फ़ाई व ताब बैत फ़स्मला व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु मन युशरिक फी ज़ातिही व सिफ़ातिही व आतातिही व आयातिही रुअयत यतबर्रकु बिग़ैरिही मिन नबिय्यिन व वलिय्यिन व तक़iyyin व नक़iyyin व नसीबिन व हसीनिन व जमीलिन व सग़ीरिन व कबीरिन फ़अलैहि al-ख़ुस्रान वल वबाल। ثم نشهد أن سيدنا وسندنا ومعصومنا ومنظومنا ومقصودنا أجدر الخلق جديرنا أعظم الخلق وأنور الخلق وأكمل الخلق وأشرف الخلق وأجمل الخلق وأحسن الخلق من الحسن والعذارة والهداية والحكاية والعناية والأمانة والإمامة أعلانا وأجلانا وأتقانا وأجهدنا وأزهدنا وأكبرنا وأخطرنا أحمد أنور أجدر أوسق أنور أجمل أكمل له. ثم نشهد أن حبيب ربنا وصمدنا محبوب جدلنا ونزلنا إيماننا مبين فرقاننا هادي سبيلنا رونق جدراننا هو عتبة نظمة قدوة رتبة أسرة حسنة وبدلائله القاهرة الغالبة الظاهرة الباطنة صعد إلى سدرة المنتهى في ليلة المعراج كشف الدجى ثم دنا ثم دنا ثم دنا فتدلى فكان قاب قوسين أو أدنى فأوحى إلى عبده ما बेस के हटाए हिकिड़ो आवाज़ रखी साफ़ खोले भले ही कोई डबलें घट करे को खोले हिकिड़ो आवाज़ आहे। وقال الله تعالى في مقام آخر يا أيها النبي إنا أرسلناك شاهدا ومبشرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه
وسراجا منيرا وعن عبد الله بن عمرو رضي الله عنهما قال كنا جلوسا عند رسول الله صلى الله عليه وسلم فقال النبي صلى الله عليه وسلم حبب إلي من الدنيا ثلاث الطيب والنساء وقرة عيني في الصلاة صدق الله العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما सभई आशिक रसूल साहब आल बेदा गुलाम दाढ़ा दुरूद पाक पढ़ो तो मजलिस बरकत वाली थी अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व सल्लिम तस्लीमन दाइमन अबदन अबदा गमज़दों के लिए रहमते मुस्तफ़ा वो समंदर है जिसका किनारा नहीं। देखिए उर्दू समझो था हुए सुभान अल्लाह की महबूब शान में हिकिड़ो नओं शेर थो ॿुधायां तव्हांखे ॾाढी दिलि ख़ुशि थी आहे जो वरी 3 सालनि खां पोइ यादि कयो अथव। हिन दातू ख़ान जी वांड में अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजो 7 दफ़ो हीअं अचणु थींदो हूंदो ग़ालिबन। अॻे दफ़े काफ़ी दफ़ा आयो आहे पर 3 सालनि खां पोइ वरी जमात यादि कयो आहे। अल्लाह से मुंहिंजी हाज़िरी क़बूल फरमाए। इरादो त कयो हुउमि त सुबुह साजुरी ईंदुमि 10-11 बजे पर इन फ़क़ीर मुजाहिद जी भाऊ ज़ुबैर जी दुआ जी अल्लाह करे साईं लेट अचे त सैयद जी दुआ असांजी आख़िरी थिए। मदरसे जे कम बि हले पियो मिस्त्री बीठा मज़दूर उते भी देर थी वही उन्हनि को जान चलाए 12 बजे खानपुर को निकतुसि अल्लाह साईं हिते 3 बजे पहुचायो। रब जो एहसान थियो वरी तो सफ़र करिणो आहे वरी रात 7:30 बजे ठुलो वाइज़ आहे वरी 10 बजे चेकअप आहे दुआ कयो त अल्लाह मुंहिंजा सफ़र आसान फरमाए। नमाज जो टाइम भी मथो आहे दिलि त चए थी त सॼो ॾींहुं वाइज़ कयां पर नमाज जो बि ख़्यालु रखिणो आहे। 4:30 बजे नमाज आहे पर अॼु खणी 4:45 पढ़ंदासीं। जेके थकिजी पिया हो त 4:30 ब्रेक हणा हाँ जेके थकल हो पंहिंजा ॿई हथ मथे करे जो सुभान अल्लाह मुजाहिद यार ताक़त भला जेके थकल न आहियो उहे हथ मथे करे जो सुभान अल्लाह। गमज़दों के लिए रहमत मुस्तफ़ा वो समंदर है जिसका किनारा नहीं। हशर के दिन भी वो सबके काम आएंगे कौन है जिसको उनका सहारा नहीं। हो के वारफ्ता जो भी मदीने गया मां दुआ तो था जेको सुभान अल्लाह करे हिन साल अल्लाह करे मदीनो ॾिसी मदीनो भी मदीनो आहे। वारफ्ता जी माना है शौक़ वलवलो जज्बो। नबी से फरमायो जे ईमान जी हालत में मां रसूलुल्लाह जे रोज़े जी ज़ियारत कई क़यामत ॾींहुं अहिड़े उम्मतीअ जी शफ़ाअत मां नबी जे मथां वाजिब आहे। अल्लाह करे हिकु दफ़ो ॾिसी अचो। मां गुनाहगार वियो 2015 में ॾिसी आयो दुआ कयो त इहा चंडी किरो न वञे हवाई जहाज खोलनि त वरी गॾिजी हलो मदीने हलंदो न इंशाअल्लाह। किरायो पंहिंजो पाण भरजो बाक़ी हलजो मूंसां गॾु। इश्क़ अहमद अज़ल ही से सीने में गए मैं रहा हूँ मेरा दिल मदीने में गए। हे सहाबा की झलमट में बदर तुझा नूर ही नूर हर सो मदीने में है। फिक्र जन्नत में भी ऐसी खुशबू नहीं फिक्र जन्नत में भी ऐसी खुशबू नहीं जैसी खुशबू नबी के पसीने में है। चांडिया साहिब ॿियनि ज़ातियुनि वारो तव्हां सच में जहिड़ी ईद जहिड़ी हो नवां कपिड़ा पाईंदा हो तव्हां सां पंहिंजे कपिड़नि खे कंबर ऐं लारकाणे जे दुकाननि जा अतुर अंबर ऐं सेंट जी शीशी हणंदा हो त मुंहिंजे कपिड़नि में खुशबू थिए। आलिम अचनि था सैयद अचनि था महिमान अचनि था भाकुर पाईंदुसि जे मुंहिंजे कपिड़नि मां खुशबू अचे पर यार तव्हां असांजी खुशबू 5 मिंट या 10 मिंट हलंदी आहे। मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा चवनि था असां पंहिंजे कपिड़नि खे के दुकान जो अतुर अंबर खुशबू न हणंदासीं। असां सहाबा जुमे जहिड़ी ईद जे ॾींहुं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पघर खणी पंहिंजे कपिड़नि खे हणंदासीं।
पसीनो ऐं पघर महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। साहबी चवंदा अल्लाह जो कसम हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पघर ऐं पसीने जी खुशबू असांजे कपड़नि खे लॻंदी, ऐसी ताईं असांजे कपड़नि मां खुशबू हलंदी जेसी ताईं असांजा कपड़ा ॻरी फाटी ख़तम न थींदा तेसी ताईं खुशबू हलंदी। कपड़ा भली मेरा थी वञनि पर नबी साईं जे पघर जी खुशबू पोइ बि कपड़नि मां हलंदी हुई। हज़रत अनस साहबी तो जे मुंहिंजी शादी थी, मुंहिंजी अम्मा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर वई, मुंहिंजो महबूब साईं जून जो महीनो सख़्त गर्मी तॾहिं ते सुता पिया हा। सादगी वारी ज़िंदगी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तूं असां त गादीअनि ते सुम्हंदा हुन एसी वारे कमरे में, मुंहिंजो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तॾहिं ते सुता पिया। अम्मा थी चवे मां बीबी आयशा खे चयो आयशा मूंखे मोकल ॾे त मां महबूब साईं जी पुठीअ तो पघर उघां ऐं पोइ शीशीअ में जमा कयां, सुभाणे मुंहिंजे पुट जी शादी आहे। मां ग़रीब औरत आहियां, मां वटि एतिरा पैसा न आहिनि जो मां शाम जे मुल्क मां या मिस्र जे मुल्क मां को अतरु अंबर घुरायां, मां ग़रीब घराणे जी औरत आहियां। दिल थी जे पुट जी शादीअ में पंहिंजा बि ईंदा महिमान बि ईंदा, पोइ मुंहिंजे महिमाननि में मिट माइटनि में के मुस्लमान के काफ़िर, पोइ दिल में नियत ई आहे त नबी साईं जो पघर पंहिंजे घर जी कुंड कुंड में हारींदमि, मन मुंहिंजा माइट ख़ुशबू सिंगी कलमो पढ़ी मुस्लमान थियनि। केॾी उन अलाह जी बानीअ जी नियत भली आहे। खुशबू हारींदमि, माइट काफ़रनि ज़रूरु पुछंदा त इहा खुशबू किथां आहे, चवंदी मां जंहिं नबी खे नथा मञो हुनजी खुशबू आहे, मन कंहिंखे कलमो नसीब। अम्मा आयशा चयो अम्मा ॻाल्हि त ॾाढी भली कई थी, असांजे महबूब जे पघर में बाक़ाइदा खुशबू आहे, दुनिया जो को अतरु मुक़ाबिलो न करे सघंदो। पर अम्मा तूं साइड थी वे, मां घरवारी आहियां, मुंहिंजो महबूब शोहर आहे। चोलो मथे करे कमीस मुबारक इहो पघर मां थी उघी अचां। अम्मा आयशा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पुठीअ तो पघर थी उगे, कंबर जे इलाके वारो पुठी बि त पुठी जंहिं मुस्तफ़ा जी पुठीअ जो ज़िक्र बि क़ुरान में आहे। अलम नशरह लक सदरक व वदअना अन्क विज़रक अल्लज़ी अनक़ज़ ज़हरक। उन पुठीअ तो पघर थी उगे जंहिं पुठीअ जो ज़िक्र बि क़ुरान में आहे। आम पुठी छो रही या उहा पुठी जो इन पुठीअ जे ॿिनि कुलनि जे विच में वरी मोरे नबूवत जो ठपो बि लॻल हो। हे कुलो आहे न, वरी ॿियो कुलो इन ॿिनि कुलनि जे विच ते ॼाए ॼम को नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते अल्लाह ताला माउ जे पेट में ठपो हणाए छॾियो। उन मोरे नबूवत ते छा लिखल हो, उन ते लिखल हो मुहम्मदुर रसूलुल्लाह। इन मोरे नबूवत ते हिकिड़ी ॻाल्हि यादि अचे थी, दिलि चवे थी ॿुधायां, ईमान ताज़ो थी वेंदो, मतां विसरी था वञे, हाणे ॿुधायां थो। अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज्जतुल वदा जे मौके ते पंहिंजे सहाबा सां मुखातिब थींदे फरमायो, अल्लाह ॾिस त नबी जो अखलाक, पंहिंजे शागिर्दनि खे पंहिंजे मुरीदनि खे अहिड़ो मुर्शिद दुनिया ॾेखारे त सयूं केरु थींदो जो सहाबा के पंहिंजे मुरीदनि खे शागिर्दनि खे चवे थो मता भुल में मता के ग़लतीअ में मां तव्हांखे को लकुण हयो आहे, को चंबो हयो आहे, को दड़को ॾिनो आहे, मां मोहम्मद मुस्तफ़ा जी अलाए छा हयाती जेको बदिलो वठिणो अथव या त मूंखे माफ़ कयो या त मां को बदिलो वठो, मां मोहम्मद जी पुठी हाज़िर आहे। कंहिंखे नाक लकुण हयो आहे त मूंखे लकुण हणे, चंबो हयो आहे त चंबो हणे, मां मिठो मोहम्मद दुनिया में हिसाब ॾेई थो वञा, मूंखे आख़िरत में मां को हिसाब न वठिजो। अहिड़ो को थींदो दुनिया में मुर्शिद? अल्लाह कीदू उस्ताद भी हो सहाबा जो, मुर्शिद भी हो सहाबा जो असांजो नबी उस्ताद भी हो, मुर्शिद भी हो, कायनात जो सरदार भी हो, पर प्यार त ॾिस एॾो मां बदिलो वठिणो थो वठो, मां का ग़लती कई आहे। सहाबा जी अखियुनि मां पाणी अची वियो जॾहिं अल्लाह जे हबीब इहे लफ़्ज़ चया। हिकिड़ो सहाबी हो जंहिं चयो साईं मां तव्हां खां बदिलो वठंदुसि। हज़रत उमर जूं अखियूं ॻाढ़ियूं थी वियूं। नबी साईं को बदिलो वठंदे?
साईं मांखे तां भुल में हयो लकुणो साईं मां तां को बदलो वठंदुमि हाली त साहब चुप थी विया त हिनखे छा थियो आहे जो नबी को बदलो थो वठे और मैं तो वो साहबी वेझो आयो अल्लाह जे हबीब पंहिंजी कमीज़ मुबारक मथे कई चे पुट मां तोखे जेको भुल में लकुणो तुंहिंजी पुठी नंगी मां रसूलुल्लाह बि पंहिंजी पुठी नंगी थो कयां अल्लाह अकबर अच मोको बदलो वठ ते बिल्कुल सही मुझी पुठी नंगी ताको भुल में थी वई ता भी त इंसान हो इंसान खता कारा रहमतुल्लाह अलैहि नबी मां को बदलो वठंदो मां माफ न कंदुस साहबा हैरान थी हज़रत उमर तो जे मां के कावड़ पई अचे तलाई लौस बिलायो साहबी मुनाफिक न थियो आ जो नबी जड़ी जात को बदलो तो वठे माफ न तो करे और मंजर अजीब थियो जने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी कमीज़ मुबारक जो चोलो मथे कयो साहबी लकुण उछले नबी साईं जी पुठीअ खे भाकुर पाए जेका मोरे नबूवत ई हुन को चुमी वठी भॼी वियो अल्लाह अकबर साहबा हैरान थी विया साईं जन फरमाया पुट हेॾे आ मां को बदलो वठना साईं तां को केर बदलो वठंदो साईं माता के माफ करे छॾियो असल दिल में तमन्ना इहा हुई रोई करे तहज्जुद में दुआ घुरदो अल्लाह वो ॾींहुं कजा जो मां मोहम्मद पाक जे मोरे नबूवत को चुमी वठां तहज्जुद में रोई दुआ घुरदो पर जेको रोईंदो आहे तो उन जी दुआ भी अर्श ते जल्दी कबूल थींदी आहे तो अल्लाह मुझी दुआ कबूल कई हुआ मुझे ताकत केड़ी जो मां तवा के चवा त चोलो मथे कयो मां चुमी वठा बस को मंजर ही बहानो ठई आयो मुझी दिल जी हसरत पूरी थी वई मां को चुमी वठम दिल जी गाल पूरी थी वई अल्लाह अकबर मोहरे नबूवत अम्मा जेदी पखर उठी करे बीबी आयशा मां के दिनो मां घर में पुट जी शादी कुंड कुंड में नबी साईं जो पगर हारियो एडी खुशबू थी मुझे घर में एडी खुशबू थी जो अम्मा साईं से चवे सुबह सा मेहमान आया काफर भी आया मुसलमान भी आया काफरन जो ओ अनस जी अम्मा असा जी रिश्तेदार काबे जे रब जो कसम दी काफर मनीदा मक्के जा मुशरिक अल्लाह के मनीदा काबे जे रब जो कसम दी या खुशबू का तो आंदे दे जे तवा मनो अला न मनो काबे जे रब जो कसम या खुशबू असा जे महबूब मुस्तफा करीम जी या मगर दी सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त किताब लिखंदा मौला मखदूम हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैहि के तो तेरा काफर उन शादी में नबी साईं जे पगर जी खुशबू सिंगी सुबह सा नबी साईं ने आया ओ मोहम्मद तू भी सच्चो आ तुझो कुरान भी सच्चो आ जिब्रील भी सच्चो आ तुझो अल्लाह भी सच्चो आ रात हिकड़ी शादी जी दावत में तुझे पगर जी खुशबू सिंगी आयो खबर पेजी वई त तो सच्चो नबी आ कलमो पढ़ा त सा भी मुरीद थी मुसलमान थे सुभान अल्लाह तेरा काफर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पसीने जी खुशबू सिंगी मुसलमान थी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मज़ार मुबारक मुझे साईं जो जेको रोज़ो मुबारक न साईं जन जी जेका कब्र मुबारक जे सहाबी ठाई उन सहाबी जो नालो हज़रत तलहा का नालो तलहा रज़ी अल्लाह सहाबा जो मशहूर थियो हज़रत अबू बकर सिद्दीक़ उमर मुकर्रर कयो इन सहाबी के तू नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कब्र मुबारक ठा तू असा में मरी वेंदा से तू असा जी भी कब्र ठंदी तू असा जी कब्र में केड़ो कमाल आ पर मदीने वाले साईं जी कब्र मुबारक जो कमाल तो बुधाया हज़रत तलहा साहब जे तो मां कोडर खणी जी रोज़े पाक में हुजूर साईं जी कब्र मुबारक ठाया पियो मुझे पैरन के मिट्टी लगे पई हथन के मिट्टी लगे पई सुभान अल्लाह एडी खुशबू जो हज़रत तलहा साहब जे तो मागड़े बे साहब के साथ मिलायो हथ बड़े मां ये बेसाबी से हाथ मिलायो तो वरी उन जे हथ में खुशबू वरी बियो साहबी टे साहबी से हाथ मिलायो पियो वरी उन जे हथ में खुशबू वरी टे साहबी चौथे से हाथ मिलायो उन जे हथ में खुशबू मौला मखदूम हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैहि के बात 40 साहबा तजुर्बो कयो एक बे से हाथ मिलाइंदा विया त 40 साहबा जे हथ में नबी से जे कब्र जी खुशबू हलंदी रही सुभान अल्लाह मिनहा खलक़नाकुम व फीहा नुईदुकुम व मिनहा नुखरिजुकुम तारतन उखरा
तरी अल्लाह से फरमाए तो कुरान में असा जातो तवा के पैदा किया ता जे जिस्म में मारब जातो की मिट्टी मिलाया वरी ता जी कब्र भी उन्हीं मिट्टी में ठहराइंदुस वरी उन्हीं मिट्टी में ता जिंदा कंदुस जे करे तवा जे जिस्म में न दातो जी वांड जे गोठ जी मिट्टी मिलला त ता जी कब्र न गोठ जे कब्रिस्तान में ठंदी मां खानपुर जिले शिकारपुर जो जे करे मुझे जिस्म में मिट्टी खानपुर जी मिलला त मुझी कब्र खानपुर में ठंदी छो त यो मुझो फैसलो ना यो अल्लाह जो फैसलो आ कुरान में असा जो शहीद इस्लाम अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सुमर रहमतुल्लाह अलैह नौ देरो जे बरसा आकल गोठ में जायो शहादत सखर जी मस्जिद में थी कब्र वरी लारकाने में थी डॉक्टर साहब जे जिस्म में लारकाने जी मिट्टी मिल रही तने कब्र लारकाने में ठई मां 2015 में मदीने में उस उम्र ते मुझे वालिद साहब मौलाना सैयद अब्दुल गफूर शाह बुखारी जा दोस्त होते हुआ रेस बंबो खान चांडे जे गोठ जा दोस्त आम के मदीने वठी विया उते वाइस भी करायो मुके जन्नतुल बकी में वठी विया चांडिया साहब मुके जो ॾिसो था हिते 150 देवबंदिन जा आलिम के हिंदुस्तान जा के पाकिस्तान जा पर कब्र मदीने में ठहल अथनि जन्नतुल बकी मां अखियुनि सां ॾिसी आयुमि हज़रत उस्मान साईं जी जाते कब्र आहे न रज़ी अल्लाह ताला जन्नतुल बकी में हज़रत उस्मान जी कब्र जे पेरनि जे हेठों माना ॿी कब्र आहे उहो हिकिड़े देवबंद जे आलिम जी असां वियासीं मीरपुर ख़ासि जलसो उज़ैर बि मूंसां गॾु हो उते मीरपुर ख़ासि में हिकिड़े जमातीअ कसम खई ॻाल्हि कई जे असांजा बि 3 हितां जा मोहिद देवबंदी जेके विया मदीने उते वफ़ात थी वई हाणे जन्नतुल बकी में सुठा हिक ई घर जा 3 भाई होया मीरपुर खास सिंध में आ सूबे सिंध में आ होया हितों जा पर उन्हनि जे जिस्म में काला जन्नत जी मिट्टी मिलाई मदीने जी तड़ी उन्हनि जी जा वञी जन्नतुल बकी में थी जातों जी मिट्टी त कब्र भी उते ठंदी हो अल्लाह जो फैसलो आ 16 सिपारे में सूरत ताहा में हाणे हितों जे करे नज़र था कयूं इन आयत जे तफसीर खे पोइ त अबू बकर उमर जो मक़ाम भी नज़र थो अचे अबू बकर जे जिस्म में भी का अल्लाह जन्नत जी मिट्टी मिलाई है सोने उमर जे जिस्म में अल्लाह जन्नत जी मिट्टी मिलाई तॾहिं त मिठे मोहम्मद सां भाकुर में रोज़े में सुठा सुभान अल्लाह वञो ते सोन नखर सां लिखल हाज़ सलाम अला अबी बकर हाज़ सलाम अला उमर बिन ख़त्ताब बई यार होते सुता पिया नबी साईं भाकुर चांडिया साहिब ता असां वटि कॾहिं कॾहिं महिमान ईंदा नवां या पुराणा पर अबू बकर उमर अल्लाह खे एॾा प्यारा थी इन्हनि खे गारियूं न ॾिजाए हे क़ुरान सैयद हबीबुल्लाह शाह जे मथे ते मां वुज़ू सां वेठो आहियां अल्लाह जो कसम अबू बकर उमर के न वणनि त हुनजी क़िस्मत ख़राब आहे पर अल्लाह खे एॾा था वणनि जो हींअर बि मुझे मोबाइल में तकरीबन 4:30 थियन 4:32 थियन हींअर भी 70,000 मलाइका रोज़े ते बीठा थी जेके अबू बकर उमर ते नबी साईं ते अल्लाह जा सलाम था पढ़नि पोइ बि दुख थो थिए हाजी मोहरम जे महीने में अहिड़े अबू बकर खे बि अहले तशी गारी पिया ॾियनि हिकिड़े त ज़ाकिर तकीर कई नऊज़ बिल्ला ते अबू बकर गॾु हुआ वरी सखर में वरी बुजो छापियो तो भित ते उते हज़रत उमर जो नालो लिखियो अथऊं अरे तोखे अबू बकर उमर न तो अरे तुझी किस्मत खराब आ हाणे सिज लहण वारो आ वरी सिज लहंदो वरी 70,000 मलाइका ॿिया ईंदा जेके नबी साईं अबू बकर उमर ते अल्लाह जा सलाम पढ़ंदा अबू बकर उमर मिठो मोहम्मद अल्लाह के एॾा प्यारा थी जो न 3 यारनि ते रोज़ नवां मलाइका ईंदा जेके हिकु दफ़ो ईंदा वरी क़यामत ते उन्हनि मलाइकनि खे वारो ई न मिलंदो आहे तंहिंजे करे असां सिद्दीक़ी भी आहियूं असां फारूकी भी आहियूं असां ओस्मानी भी आहियूं हथ मथे करे जो असां हैदरी भी आहियूं असांजो अक़ीदो आहे जेको मुर्शिद अली के न मञे उनजे मुंहं में लख लानत हुजे असां हैदरी भी आहियूं असां हसनी भी आहियूं असां हुसैनी भी आहियूं 4 जुमला सैयद जा दिल जी पट्टी ते लिखी छॾिया गुमराह न थींदे इंशाअल्लाह पहिरों जुमलो अबू बकर सिद्दीक़ जो दुश्मन थींदे त वो सज़ा इहा ईंदई अल्लाह तो साओ रोज़ो खसे ॾींदई छो त सिद्दीक़ जो दुश्मन हूंदो त पोइ नबी साईं जे रोज़े ते वेंदो चवंदो कीअं वञा हिते अबू बकर सुतल आहे अबू बकर सां मुंहिंजी लॻे ई नथी साओ रोज़ो खसिजी वेंदई
ऐं नंबर ॿियो हज़रत उमर जो दुश्मन थींदे त पोइ काबतुल्लाह खसिजी वेंदई। जागो था छो त काबतुल्लाह में पहिरीं नमाज़ ई हज़रत उमर साईं जे नारे तकबीर सां शुरू थी आहे। हज़रत उमर मुसलमान थियो, थोड़ो नंढो खणी आया मूंखे हाणे मस्जिद में झाड़ रखण, पुछो मां नालो शायदि उमर वेठो वाला करे नंढड़ो हा उमर मां चयो इंशाअल्लाह घर में शैतान भॼी वेंदो। उमर जंहिं घिटीअ में ईंदो शैतान उहा घिटी छॾे वेंदी। उमर हज़रत उमर जॾहिं मुसलमान थियो, नमाज़ जो टाइम थियो, नबी साहिब फरमाया चओ त दारे अरकम में लिखी नमाज़ पढ़ो। छो साईं? लिखी नमाज़ ख़ुदा जो फर्ज़ लिखी पढ़ो। नबी साहिब फरमाया उमर ॾाढी सख़्ती आहे, काफ़िरनि जी काबे में नमाज़ पढ़ण नथा ॾियनि, अञा 40 मुसलमान थियऊं। हज़रत उमर म्याण मां तलवार कढी चए साईं उमर मुसलमान थियो, अञा लिखी नमाज़ पढ़बी न, पोइ मुंहिंजे मुसलमान थियण जो फ़ाइदो कहिड़ो थियो? साईं अॼु मक्के में हलंदासीं, काबे में नमाज़ पढ़ंदासीं, वार गुंडीदार चपथुल्ला रंग जो मुश्की हो बिलाल हेॾे आ। बिलाल साईं हेॾे आ। उमर ख़ैर आ, अचु बिलाल मूंसां गॾु हल, मुझे कुल्ले ते सवार थी त मां तोखे बैतुल्लाह जी शब्द ते चाढ़ियां। छो त उमर मुसलमान थियो आहे, जो बिलाल काबे जी शब्द ते आज़ान ॾींदो। बिलाल भी बिलाल आहे साईं, वार गुंडीदार चपथुल्ला रंग जो मुश्की, ईअं गीचीअ में रसो विझी मके में काफ़िर गिलींदास, पुठी नंगी करे लोह खे तपाए हज़रत बिलाल खे ॾंभ ॾींदा। पोइ बि बिलाल तौहीद में एॾो पको चए थो कुल हुव अल्लाहु अहद 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 अल्लाह हिकु आहे अल्लाह हिकु आहे। एॾियूं सख़्तियूं आयूं, बिलाल सभु सठियूं तौहीद न छॾे। रब बि चयो बिलाल तुंहिंजी इज़त वधायां थो, घुमे मके मदीने जी ज़मीन ते थो, पर तुंहिंजी जुतीअ जे खिसकाट जो आवाज़ मां मिठे मोहम्मद खे मेराज जी राति जन्नत में थो ॿुधायां। ॻाल्हि पूरी कयां, नमाज़ जो टाइम तो तवजो। हज़रत उमर आयो, रस्तो साफ़ कयईं, ऐलान कयईं कंहिंखे पंहिंजी घरवारी बेवा करणी आहे त मां उमर जे साम्हूं अचे, कंहिंखे पंहिंजा बच्चा यतीम कराइणा त मोहम्मद जे साम्हूं अचे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अॼु उमर मुसलमान थियो आहे कि मां जे लाल खे ताक़त न आहे जो मूंखे रोके। सहाबा सां गॾु मुंहिंजो साईं आयो, 40 मुसलमान। सुभान अल्लाह, उमर जे अचण सां इहो फ़ाइदो थियो, काबे में पहिरीं नमाज़ शुरू थी। हाणे तव्हां उमर जे दुश्मन खे चओ तोखे उमर नथो वणे त पोइ काबे ॾे मुंहुं करे नमाज़ ई न पढ़, छो त काबे में नमाज़ शुरू कराइण वारो सुहिणो उमर आहे। चओ अहले तशी वारनि खे, शीयनि खे उमर नथो वणे न, साहबा खे गारी था उनखे चओ त पोइ उमर नथो वणे त पोइ काबो मटा। ईरान में ठाहियो वियो अथऊं काबो, होरे मुंहुं कर नमाज़ पढ़। असांजो काबतुल्लाह आहे हिकु ई आहे जेको सोने उमर नमाज़ शुरू कराई आहे। ऐं ॿ जुमला थी विया, टियों जुमलो ॿुधो। टियों जुमलो, हज़रत उस्मान सां यारी न फिटाइजांइ। हज़रत उस्मान जो दुश्मन थींदे त पोइ अल्लाह जी सज़ा ईंदई, क़ुरान फसी वेंदई। असां वटि क़ुरान आहे, असां उस्मान जा आशिक़ आहियूं, तॾहिं त मौलवी सिद्दीक़ मुग़ैरी जे ॻोठ में हाणे जलसो थियो, 15 क़ुरान जा हाफ़िज़ निकिता। मुग़ैरी साहब 15 क़ुरान जा हाफ़िज़, कुझु तव्हांजे ॻोठ जा बि उते पढ़ी विया। अल्लाहु अकबर। साईं ॿुधाए थो त हाणे असांजे ॻोठ में 35 क़ुरान मजीद जा हाफ़िज़ थिया। मां त साईं खे चयुमि त ॻोठ जो नालो इहो रखो, हाफ़िज़ जो ॻोठ। हा साईं, अल्लाह। हिन साल जी रिपोर्ट आई, मुल्क पाकिस्तान में देवबंद जे मदरसे में 70,000 क़ुरान मजीद जा हाफ़िज़ निकिता। उहे मदरसा जेके रजिस्टर थियल, अञा ग़ैर रजिस्टर त अलहदा। इमाम हुसैन भी हाफ़िज़ क़ुरान जो, इमाम हुसैन जी अम्मा फातिमा इहा भी क़ुरान जी हाफ़िज़ानी। अल्हम्दुलिल्लाह असांजे देवबंद जे मदरसे में हिन साल न्याणियुनि जा भी असां वटि मदरसा 13,000 न्याणियूं पाकिस्तान में हिन साल क़ुरान मजीद जो हाफ़िज़ानी थियूं। पाण फ़ैसिलो कयो हक़ काॾे आहे। कोई हाफ़िज़ न मिलंदो उन्हनि ॾे जंहिंजे दिलि में सहाबा सां बुग़्ज़ आहे, उन जे सीने में क़ुरान जा ई न वठंदो। असांजो हिकिड़ो बुज़ुर्ग हो साईं अब्दुल्ला शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह जो, जे इनक़िलाब आंदो तव्हांजे कमर जे इलाइक़े में। साईं मौलाना सिद्दीक़ साहिबु ॿुधाईंदो आहे, असांजे ॻोठ खे बि साईं अब्दुल्ला शाह जी तकीर रहंदो लाथो, त माण्हू मुशरिक हूंदा हुआ। अल्लाह अकबर। साईं अब्दुल्ला शाह बुखारी जी मां तकीर ॿुधी, चए जेके नबी साईं जा साहिबा नथा वणनि त उहो उनखे क़ुरान बि न वणंदो।
जेके सहाबा नथा वणनि त उहो क़ुरान खे हथ ई न लाहे, छो त क़ुरान त कंबर वारो, क़ुरान त असां वटि पहुचाइण वारा ई नबी साईं जा सहाबा। जेकॾहिं तोखे सहाबा नथा वणनि त पोइ तोखे क़ुरान कीअं वणंदो? क़ुरान जा रावी सहाबा। तंहिंजे करे उस्मान जेके न वणंदो उहो क़ुरान हुनजे सीने में जाइ न वठंदो, छो त हाफ़िज़ुल क़ुरान जामिल क़ुरान, हिन क़ुरान खे तरतीब सां जमो करण वारो सहाबी हज़रत उस्मान। ऐं ॿियो जुमिलो चवां, जेके उस्मान नथो वणे उहो मदीने जी मस्जिद में नमाज़ ई न पढ़े, छो त मदीने जी मस्जिद जो प्लाट बि त हज़रत उस्मान वठी ॾिनो आहे। प्लाट बि त हुन ॾिनो, नबी साईं फरमायो मस्जिद नंढड़ी आहे, प्लाट खपे, इन जा पैसा कोन्हनि। आहे को मुजाहिद उथे जेको मदीने जी मस्जिद खे वधाए? हज़रत उस्मान उथियो त मां तो पैसा ॾियां, सॼो प्लाट वठां थो। नबी साईं फरमायो जेको मस्जिद जो प्लाट वधाईंदो उनजी जन्नत जो ज़ामिन मां मोहम्मद। अड़े तुंहिंजी ज़मानत वॾेरो खणे भोतारो खणे बि टूटियूं हणंदे ख़ुशि थींदे मां फिलाणे जो माण्हू आहे। अड़े उस्मान जी जन्नत जो ज़ामिन 8 दफ़ा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। लेकिन उस्मान नथो वणे, मदीने जी मस्जिद खसिजी वई। आख़िरी चौथों जुमिलो, हज़रत अली जो दुश्मन न थी जाए। हज़रत अली जो दुश्मन थींदे पोइ अलाह जन्नत छा पर जन्नत जी ख़ुशबू बि न सिखाईंदे, छो त नबी साईं फरमायो अली जन्नत में जिते मुंहिंजो घर आहे, मुंहिंजे घर जे साम्हूं अलाह तुंहिंजो बंगलो ठाहियो। तो इंशाअल्लाह साहब अल्लाह जी हुदारी क़बूल था कयूं, उन्हनि जे तरीक़े ते हलंदासीं। अल्लाह से हिन जलसे खे क़बूल फरमाए, जमात जो क़याम क़बूल फरमाए। या अल्लाह सभिनी बीमारनि खे शफ़ा अता फरमाए, सभिनी बीमारनि खे शफ़ा अता फरमाए, के अस्पताल में दाख़िल के घर में दाख़िल, अल्लाह उनखे शफ़ा अता फरमाए। असांजे साथी भाउ ज़ुबैर अहमद खे बि रब नई हयाती नसीब कराई। अल्लाह ताला उनजे हथ जे लाइ दुआ करो, हथ जे ऑपरेशन थींदे अल्लाह ताला उनमें भी शफ़ाए कामिला आजिल अता फरमाए। हाजी नूर अहमद साहब जी, सनाउल्लाह जी, जिन भी मेहनत करे जलसो रखायो, केड़न जा नाला खणी केड़न जा नाला खणी, सभिनी जी मेहनत क़बूल फरमाए। हिन ॻोठ खे आबाद फरमाए, मस्जिद मदरसे खे आबाद फरमाए। या अल्लाह जेके नरीना औलाद सिकल नरीना साल औलाद अता फरमाए, और ज़ुबैर अहमद के भी साल नरीना औलाद अता फरमाए। या अल्लाह जेके न्याणी जा सिकल न्याणी जी औलाद अता, जिन जो न्याणी वेठल घर में उन्हनि जा रिश्ता आसान फरमाए। या अल्लाह आफतों को बचाए, मुसीबतों को बचाए, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हरम पाक के आबाद फरमाए, रोज़े रसूलुल्लाह के काबतुल्लाह के हरम के आबाद फरमाए। से मोहम्मद सिद्दीक साहब की मेहनत जुमला जमात की मेहनत कबूल फरमाए। या अल्लाह दुनिया छॾे वञूं आख़िरी घड़ी हुजनि, असांजो ख़ात्मो जॾहिं थिए, असांखे मौत थिए त असांजो ख़ात्मो कलमे सां शहादत जे कलमे सां शहादत में मौत नसीब फरमाए। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।